वालेकुम, मां नंदलाल सुटार फ्रॉम आरबी एजुकेशन सिस्टम शादीपल्ली मोड़। अॼु असां इंग्लिश क्लास 7th में लैंग्वेज प्रैक्टिस 5.3 में प्रेजेंट परफेक्ट टेंस सम्झंदासीं। जीअं त सिंधी में जेकॾहिं टेंस खे सम्झूं त चए थो ज़माने हाल कामिल। प्रेजेंट परफेक्ट टेंस अहिड़ो टेंस जॾहिं का कमु माज़ी में शुरू थियो, गुज़िरियल वक़्त में शुरू थिए, असांजे प्रेजेंट में उहा कमु कंप्लीट थियो हुजे त उहा चइबो आहे प्रेजेंट परफेक्ट। जीअं त परफेक्ट जी माने आहे कंप्लीटेशन, मतिलबु को कमु कंप्लीट थी चुको आहे। अगरि प्रेजेंट परफेक्ट आहे त प्रेजेंट में कंप्लीट आहे, अगरि पास्ट आहे फ्यूचर आहे त पोइ पास्ट ऐं फ्यूचर में अची थो वञे। हुन खां पोइ कंहिं बि टेंस, जीअं मां अॻु में बि प्रीवियस जेका टेंस हुन में ॿुधायो हूंदो, कंहिं बि टेंस खे पढ़ण जे लाइ असांखे जेका आहे हुनजी ट्रांसलेशन ईंदी आहे, एरर डिटेक्शन ईंदो आहे, या पुट द वर्ब। त उनखे सम्झण लाइ असांखे इहो ख़बर हुजणु खपे त असां आइडेंटिफाई पहिरीं कयूं कि कीअं ख़बर पए त इहा प्रेजेंट परफेक्ट टेंस आहे या ॿियो को आहे। त सिंधी में इनजी सुञाणप चुको आहे, चुका आहिनि, चुकी आहे, वग़ैरह वग़ैरह सां कबी आहे। उन खां पोइ इंग्लिश में सुञाणप हेल्पिंग वर्ब सां कबी आहे। हिन जा हेल्पिंग वर्ब हैज़ ऐं हैव आहिनि। हाणे ॿ हेल्पिंग वर्ब हैज़ हैव, इन्हनि जो इस्तेमालु, हैज़ जो इस्तेमालु असीं उते कंदासीं जॾहिं सब्जेक्ट असां वटि थर्ड पर्सन सिंगुलर ही, शी, इट या सिंगुलर नेम, सिंगुलर नाउन। जॾहिं त हैव जो इस्तेमालु असीं आई, यू, वी, दे ऐं प्लूरल सां गॾु कंदासीं। इहा हैज़ हैव जो इस्तेमालु। हुन खां पोइ इंटेंसिव फॉर्मेशन, त असां जेका आहे सेंटेंस खे कीअं ठाहियूं, पॉजिटिव आहे त कीअं ठाहियूं, नेगेटिव आहे त कीअं ठाहियूं। जेकॾहिं पॉजिटिव सम्झूं त पॉजिटिव में सब्जेक्ट, पोइ हैज़ या हैव प्लस वर्ब जी थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। सेंटेंस जी मदद सां सम्झूं, अली स्कूल वञी चुको आहे। सिंधी जेकॾहिं इनकी फॉर्मेशन जे हिसाब ठाहियूं त सभ खां पहिरीं सब्जेक्ट अली, हुन खां पोइ हैज़ हैव, जी मूं चयो थर्ड पर्सन सिंगुलर आहे नाउन त पोइ असां हैज़ जो इस्तेमालु कंदासीं, अली हैज़। हुन खां पोइ वर्ब जेका हिन में चयो थर्ड फॉर्म, त वञण खे गो चइबो आहे, गो जी थर्ड फॉर्म गॉन, अली हैज़ गॉन। पोइ ऑब्जेक्ट टू स्कूल, अली हैज़ गॉन टू स्कूल। हुन खां पोइ पॉजिटिव खां पोइ नेगेटिव, सब्जेक्ट हैज़ प्लस हैव प्लस नॉट प्लस वर्ब जी थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। जीअं त पहिरीं सेंटेंस हो अली स्कूल वञी चुको आहे, त हाणे त अली स्कूल वञी न चुको आहे, अली स्कूल न वञी चुको आहे, अली हैज़ नॉट गॉन टू स्कूल। हुन खां पोइ इंटरोगेटिव सेंटेंस में सभ खां पहिरीं असां जेका हेल्पिंग वर्ब पुट कंदासीं, हैज़ या हैव प्लस सब्जेक्ट वर्ब थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट एंड इंटरोगेटिव सिंबल। जीअं त उहो अली स्कूल वञी चुको आहे, छा अली स्कूल वञी चुको आहे, त थींदो हैज़ अली गॉन टू स्कूल। त इहा टे फॉर्मेशन। जीअं उनखां पोइ सिंधी में चुको, चुका, चुकी वग़ैरह वग़ैरह खां अलॻि जेकॾहिं सेंटेंस अचे थो, जीअं मूं चयो अली स्कूल वञी चुको आहे, जेकॾहिं सेंटेंस हीअं हुजे अली स्कूल वियो आहे, त ॿारु कंफ्यूज़ थींदो। जेकॾहिं असां हिनखे पढ़ायो चुको, चुका, चुकी आहे, त ॿारु चयो सर हिते हीउ को ॿियो टेंस आहे। न, जीअं मूं चयो पास्ट में को कमु शुरू थियो ऐं प्रेज़ेंट में असांखे कंप्लीट थियो। असीं जेकॾहिं हिन जुमिले खे हेसि ताईं सम्झूं त अली स्कूल वियो त हीउ पास्ट शो करे थो, हुन सां गॾु असां जेके प्रेज़ेंट जो आहे लॻायो त हीउ कन्वर्ट थी वियो परफेक्ट में, प्रेज़ेंट परफेक्ट में, छो त माज़ी में कमु शुरू थियो ऐं प्रेज़ेंट में ख़तमु थियो। त उमेदु आहे त प्रेज़ेंट परफेक्ट टेंस तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। थैंक यू।